वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट शामिल कंदासीं त हिकु वक़्तु सिंधी उर्दू पंजाबी सराइकी ऐं फ़ारसी ज़बान जो माहिर मुहक़िक़ मुतरजम जनाब प्रोफेसर मरो मोहसिन अब्बासी जी 21वीं वरसी सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़ामोश ख़िदमतगार सादिक लाखो सिंध कल्चरल फोरम पारां मुनक़िद कई वई आहे। वरसी तकरीब में डॉक्टर मोहम्मद मारू खुश्क, डॉक्टर आकाश अब्बासी, नूर मोहम्मद कुंभार, जमशेद ज़हरानी ऐं ॿियनि पारां संदन मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े प्रोफेसर मोहसिन अब्बासी पारां पंहिंजी समूरी हयाती जे कयल अदब ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी ख़िदमत ते पिणु रोशनी विधी। तकरीब के खिताब कंदे लेखक शाइर डॉक्टर मोहम्मद मारू खुश्क चयो त प्रोफेसर मोहसिन अब्बासी सिंधी ॿोली सां गॾु उर्दू, पंजाबी, सराइकी ऐं फ़ारसी ॿोलियुनि जो पिणु ॼाणू मुहक़िक़ ऐं मुतरजम हो। रसूल बख्श पली जो, जमाल अबड़ो, डॉक्टर नजम अब्बासी, मोहम्मद खान मजीदी जन संदसि मुअसर लेखक ऐं ज़ाती दोस्त रहिया आहिनि। तकरीब के खिताब कंदे सियासी, समाजी, अदबी शख़्सियत डॉक्टर आकाश अब्बासी चयो त प्रोफेसर मोहसिन अब्बासी सिंध जे अक्सर महान कहाणीकारनि जूं कहाणियूं सिंधी मां पंजाबी सराइकी में मुतरजम कयूं आहिनि।